रुस्तम थाने की हद शाहली पीर वट नेशनल हाईवे ते 15 खां वधीक हथियारबंदनि की कार ते फायरिंग नतीजे में रुस्तम वासी JUI अगवान मौलाना मोहम्मद मिर्ज़ा मंगी घरवारी बिन ॿारनि ऐं ड्राइवर समेत सख़्त ज़ख़्मी थी पिया। औरत मिसमात शबनम ज़ाल मोहम्मद मिर्ज़ान मंगी ज़ख़्मनि जा सूर नसण ते फोत थी वई। इन हवाले से वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे कानपुर खां CN न्यूज़ जो रिपोर्टर अली अनवर पहवर। जी अली अनवर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो हलां। रुस्तम थाणे जी हद शहली पीर वट नेशनल हाईवे ते 15 खां वधीक हथियारबंद ॾोहिरनि पारां सखर खां वापसि ईंदड़ टैक्सी कार खे रोकण जी कोशिश कई। ड्राइवर पारां कार न रोकण ते हथियारबंदनि कार मथां सिधी फायरिंग करे ॾिनी हुई, जंहिं जे नतीजे में रुस्तम वासी JUI अगवान मौलाना मोहम्मद मिर्ज़ा मंगी घरवारी ऐं ॿिनि ॿारनि ऐं ड्राइवर समेत ज़ख़्मी थी पिया हुआ, जिन खे रुस्तम पुलिस पारां फौरी तौर ते शिकारपुर अस्पताल पहुचायो, जिते अमलो न हुजण करे ज़ख़्मियुनि खे 1122 एम्बुलेंस ज़रिए सखर जे ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते शदीद ज़ख़्मी थियल औरत मुसम्मात शबनम ज़ाल मोहम्मद मिर्ज़ा मंगी ज़ख़्मनि जा सूर नसण ते फ़ौत थी वई आहे, जॾहिं त बाक़ी ज़ख़्मी ड्राइवर अब्दुर्रहमान महर ऐं मौलाना मोहम्मद मिर्ज़ा मंगी ऐं ॿिनि औरतुनि जो इलाज जारी आहे। ॿिए तरफ़ औरत जे फ़ौत थियण वारी ख़बर ॿुधण बाद रुस्तम शहर जे मंगी बिरादरी ऐं JUI जमात समेत सियासी समाजी अॻवाननि वापारियुनि शहरियुनि पारां कावड़ जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ कारोबारी अॻवान पंहिंजा दुकान बंदि करे छॾिया आहिनि। वॾे तादाद में शहरी थाणे ते पहुची विया आहिनि। महिरबानी अली अनवर तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची